जोही खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत शाख जोही जे सहकार सां अहमद ख़ान मदहोश अकेडमी जोही पारां सिंध जे सदाबहार शाइर अहमद ख़ान मदहोश जी 12वीं वरसी मल्हाई वई। सिंध जे भलोड़ शाइर ताबिश बुखारी पंहिंजी सदारती राय ॾींदे चयो त अहमद ख़ान मदहोश न रुॻो जोही पर सॼे सिंध जी सुञाणप ऐं सूंहुं आहे। चीफ गेस्ट सरदार यासिर ख़ान बबुर अहमद ख़ान मदहोश खे सिंधी अदब जो सरमायो कोठियो, जंहिंजी मालिकी लाइ सक़ाफ़त खाते जो ध्यानु छिकरायो। एज़ाज़ी महिमान ग़मगीन यामीन बबर मदहोश खे काठे जो कोॾियो शाइर कोठियो। नज़ीर नाज़ जोयो मदहोश जी शाइरी खे सुहिणनि लफ़्ज़नि सां भेटा ॾिनी। इन मौक़े ते सिंधी अदबी संगत शाख जोही जे सेक्रेटरी ज़ैन खोसो, शाइर ख़लील आरिफ सूमरो, कामरेड अमीन लगारी, अकबर लाशारी, कामरेड कुर्बान खोखर, एम हाशिम खोसो, न्याज़ इलाही अबड़ो, सजाद यूसुफ सूमरो, कामरेड अयूब लगारी ऐं ॿियनि मुक़ररीन लफ़्ज़नि जी भेटा पेश कई।